हुकूमत नॉर्मल पासपोर्ट ठाहिण जो वक़्तु 21 ॾींहं मां घटाए 14 ॾींहं करे छॾियो आहे। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी ऐं ममलिकती वज़ीर तलाल चौधरी जी सदारत हेठि आला सतही इजलास थियो। इजलास में पासपोर्ट घर जे दर ताईं पहुचाइण लाइ निज़ाम वधीक मज़बूत करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वफ़ाक़ी गृह वज़ीर पासपोर्ट ऑफिस में 15 ॾींहं ताईं मुकमल कैशलेस निज़ाम लागू करे छॾियो आहे। वांकी ख़बर ॾियनि पिया त वफ़ाक़ी गृह वज़ीर पासपोर्ट ऑफिसनि में 15 ॾींहं ताईं मुकमल कैशलेस निज़ाम लागू करे छॾियो। गृह वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त कैश अदायगी ख़त्म थियण सां एजेंट माफ़िया जो ख़ात्मो थींदो ऐं शहरियुनि खे सहूलियत मिलंदी। गृह वज़ीर चयो त पासपोर्ट निज़ाम बहितर करण ऐं अवामी सहूलियत लाइ पासपोर्ट अथॉरिटी क़ाइमु करणु ज़रूरी आहे। हुकूमत नॉर्मल पासपोर्ट ठाहिण जो वक़्तु 21 ॾींहं मां घटाए 14 ॾींहं करे छॾियो आहे। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी ऐं ममलिकती वज़ीर तलाल चौधरी जी सदारत हेठि आला सतही इजलास थियो। इजलास में पासपोर्ट घर जे दर ताईं पहुचाइण लाइ निज़ाम वधीक मज़बूत करण जो फ़ैसिलो कयो वियो। वफ़ाक़ी गृह वज़ीर पासपोर्ट ऑफिसनि में 15 ॾींहं ताईं मुकमल कैशलेस निज़ाम लागू करे छॾियो आहे।